अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलिसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं ॿ रिवायतूं विचोले मां ज़फ़र बलोच तालको शहदादपुर ऐं अली अकबर लिगारी तालको सिंजोरो खां मिलियूं। कहाणी सौदागर ज़ादो ऐं 36 लखणी छोकिरी। हिकिड़ो सौदागर जंहिं वटि माल मता जी त कमी कान हुई, पर ख़ुदा जे कुदरत सां खेसि औलाद बचंदो ई कोन हो। सौदागर वीचारो उन परेशानीअ में वेंदो हो ॻरंदो। हिकिड़े ॾींहुं कंहिं दरवेश दुआ करे चयसि त तोखे पुटु ॼमंदो, पर उन जी शादी नंढे हूंदे ई कंहिं 36 लखणी छोकिरीअ सां करे छॾींदे त पोइ औलाद बची पवंदी। थोरे घणे ॾींहुं सौदागर खे हिकिड़ो सदा सुहिणो पुटड़ो ॼाओ। हिन फ़क़ीर जे चवण मूजिबि पुट जी शादीअ लाइ हिकिड़ी 36 लखणी छोकिरीअ जी ॻोल्हा शुरू कई। ॻोल्हा कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं सौदागर अची कंहिं शहर में पहुतो। शहर जे ॿाहिरां केतिरनि ई ॿारनि रांदि पे कई, जिन में हिकिड़ी नंढड़ी सुहिणी छोकिरी बि हुई। जाइ हिनखे ॾाढी वणी। सौदागर पोइ शहर में हिकिड़े ज्योतिषीअ वटि वियो ऐं उनखे चयाईं त उन जे छोकिरीअ जो भाॻ ॿुधाए। ज्योतिषीअ ढारो हणी हिसाब करे सौदागर खे ॿुधायो त बराबरि इहा छोकिरी बख़्त वारी आहे। उहो ॿुधी सौदागर ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि छोकिरीअ जे माइटनि खां पंहिंजे पुट लाइ संग घुरियाईं। छोकिरीअ जा माइट वीचारा ग़रीब हुआ, तन ख़ुशीअ सां खेसि संग ॾियणु क़बूलु कयो। आख़िर सौदागर हिन ॿिन्हिनि मासूमनि जो निकाह पढ़ाए छॾियो। सौदागर ज़ादो अॼु नंढो सुभाउ वॾो तव्हांजो अची जवान थियो। हिकिड़े ॾींहुं हिन माउ खे चयो त मां हाणे आउं वॾो थियो आहियां, मुंहिंजी शादी करायो। माणस उहा ॻाल्हि सौदागर सां कई, जंहिं चयसि त छोकिरो भले त अञा वॾो थिए त पोइ शादी करायांसि, पर सौदागर ज़ादे खे सुख ई कोन थे आयो। सो हर रोज़ु पियो माउ पीउ खे चवंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं पिणसि कक थी चयसि त भाउ तुंहिंजी शादी त नंढे हूंदे ई कराए छॾी अथमि, तूं को बि फ़िकिर न कर, जॾहिं वक़्तु ईंदो तॾहिं तुंहिंजी कुंवार खे घर वठी ईंदासूं। छोकिरे जो उहा ॻाल्हि ॿुधी सो पीउ खां पुछियईं त जेकॾहिं मुंहिंजी शादी थियल आहे त पोइ मुंहिंजी ज़ाल किथे आहे? सौदागर चयसि त तुंहिंजी ज़ाल फलाणे शहर में फलाणे शख़्स जी न्याणी आहे। तॾहिं सौदागर ज़ादे चयसि त जेकॾहिं ईअं आहे त पोइ अवी हलो या न हलो, पर आउं वञा थो पंहिंजी ज़ाल वटि। पोइ हू ओॾां वञण जी तयारी करणु लॻो। माणस घणो ई सम्झायुसि त भाउ अजाई तकड़ि न कर, पर हिन हिकु बि न ॿुधी ऐं उथी उन शहर ॾांहुं रवानो थियो। उन शहर में पहुची हू पंहिंजे साहुराणे घर वियो ऐं पंहिंजी ज़ाल खे ॾिठाई। कुझु ॾींहं उते आराम कयाईं, पर पोइ साहुरनि खां मोकिलाए पंहिंजी ज़ाल खे वठी वतन ॾांहुं रवानो थियो। हलंदे हलंदे हिननि खे हिकिड़े झंग में राति पइजी वई। हीअ ज़ाल मुड़ुस बि ॾाढा थकियल हुआ, सो हिकिड़े वण जे हेठां वञी वेही रहिया। मुड़ुस ज़ाल खे चयो त आउं थोरो वक़्तु निंड करे थक थो वञा, तूं वेही जाग, त पोइ वरी आउं उथी पहिरो ॾींदुसि ऐं तूं आराम कजांइ। सौदागर ज़ादो ईअं चई ज़ाल जे गोॾे ते कंधु रखी सुम्ही रहियो। जंहिं वण जे हेठां ई ज़ाल मुड़ुस वेठल हुआ, उते के पखी बि वेठा हुआ, जन पंहिंजे ॿोलीअ में सौदागर जे ज़ाल खे चयो त ए माई, हितां कुझु पर भरो हिकु दरिया अथई, उन में हिकु लाश रुलंदो पियो अचे। तूं हुन लाश जी चीच मां मुंडी लाहे अची हिन वण जे पाड़ खे हण, त हिन में हिकिड़ी दरी थी पवंदी, जंहिंजे अंदरि 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियल आहे। ज़ाल पखियुनि जी ॻाल्हि ॿुधी मुड़ुस जो कंधु आहिस्ते आहिस्ते करे गोॾे तां लाहे उथी दरिया ॾांहुं रवानी थी। पुठियां इतफ़ाक़ सां सौदागर ज़ादो बि जाॻी पियो। तंहिंजो ज़ाल खे वेंदो ॾिठो सो यकदमि उथी हिन जी पुठि वरिताईं। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं दरिया जे कंधीअ ते पहुती तॾहिं ॾिसे त बराबरि हिकिड़ो लाश लुड़ंदो अचे। जॾहिं उहो लाश वेझो आयो तॾहिं पाणीअ में घिड़ी उनखे ॿाहिरि कढियाईं। पोइ उन जे चीच मां मुंडी लाहिण लॻी, पर मुंडी चीच में सोगी फाथल हुई, तंहिं करे
अञा चक विझी थे लाथाई त एतिरे में सौदागर ज़ादो बि अची वेझो पहुतुसि। सौदागर ज़ादे जो ॾिठो त हीअ लाश खे पई चक विझे, सो पक थियसि त हीअ का ॾाइण आहे। तॾहिं मुठियूं भीड़े वठी पोएं पेरे भॻो ऐं सिधो वञी घर साहु पटियाई। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं मुंडी लाहे वापसि आई तॾहिं ॾिसे त मुड़ुसु आहे ई कोन। उते हिन वेचारीअ खे ॾाढी ॻणती थी पई, पर पोइ ख़्यालु आयुसि त शायदि मूंखे हिते न ॾिसी मुंहिंजे पुठियां वियो हूंदो, सो इझो थो मोटी अचे। पोइ हिन उहा मुंडी खणी वण जे थुड़ खे लाथी त उते हिकु दरी थी पई, जंहिंमां अंदरि झाती पाए ॾिसे त वाक़ई 7 बादशाहनि जो ख़ज़ानो अंदरि पियो हो। हीअ एतिरो माल मता ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं दिलि में चयाईं त मुड़ुसु अचे त पोइ गॾिजी ख़ज़ानो खणूं, पर सुबुह ताईं मुड़ुस जो पतो ई कोन पियो। माईअ मुड़ुस जो घर बि कोन ॾिठो। सा लाचार मोटी अची पंहिंजनि माइटनि में रहणु लॻी। होॾां सौदागर ज़ादे खां जॾहिं माणस पिणस ख़बर चार पुछी तॾहिं ॿुधायईं त मुंहिंजी ज़ाल ॾाइण आहे ऐं हूअ मूंखे बि खाई खपाए छॾींदी, उन करे आउं कॾहिं बि पंहिंजे घर कोन आणींदोसांसि। माइटनि खांसि इनकार जो सबबु पुछियो, पर हिन को बि जवाबु कोन ॾिनो ऐं चयाईं त मूंखे सामान जो ॻोरा भराए ॾियो त आउं वापारु बि करे अचां ऐं ॿी विलायत मां शादी बि करे अचां। सौदागर घणो ई सम्झायुसि, पर सौदागर ज़ादो पंहिंजी ज़िद तां न लथो। आख़िरकार सामान जा ॻोरा बि भराए नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ सौदागर ख़्यालु कयो त छो न रूबरू वञी पंहिंजी नुंहं जी ख़बर चार वठी अचे। उहो ख़्यालु करे ई सिधो आयो पंहिंजी नुंहं वटि, जंहिंखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। पोइ सौदागर नुंहं खे दिलासो ॾेई वठी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। जॾहिं उन वण वटि पहुता तॾहिं सौदागर ज़ादे जी ज़ाल वण जी दरी खोले सहुरे खे ख़ज़ानो ॾेखारियो। सौदागर जो एतिरी सारी दौलत ॾिठी सो ख़ुशीअ में ई न पियो मापे। नेठि कुझु क़ीमती हीरा जवाहर खणी दरी बंदि करे वरी उथी पंधि पिया ऐं अची पंहिंजे घर पहुता। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं घर में पंहिंजे मुड़ुस खे न ॾिठो तॾहिं ससु खां पुछियईं, जंहिं चयुसि त वण मुड़ुस ऐं ॿाहिरि वियो आहे ऐं थोरनि ॾींहंनि में वापसि अची वेंदो। पर जॾहिं घणो वक़्तु गुज़री वियो ऐं सौदागर ज़ादो बि वापसि न वरियो तॾहिं संदसि ज़ाल खे हेकारी ॻणती थी पई। आख़िर हिन खे खुड़क पइजी वई त हू ॿीअ ज़ाल पणजण लाइ ॿीअ विलायत वियो आहे। उहो ॿुधी हिन वेचारीअ खे ॾाढो ॾुखु थियो। सौदागर खे चयाईं त मूंखे बि सामान जो ॻोरा बि भरे ॾियो त आउं बि वापारु करे अचां। हिन नुंहं खे बि घणो ई सम्झायो, पर जॾहिं हूअ बि होद तां न लथी तॾहिं लाचार हिन खे बि सामान सां ॻोरा बि भराए ॾिनई। उहो मर्दाणो वेस करे उथी सफ़र ते रवानी थी। सौदागर ज़ादे जी ज़ाल मंज़िलूं हणंदी वापारु कंदी हिकिड़े ॾींहुं कंहिं बंदर ते अची लंगर हयो। जॾहिं ॻोराब मां लही हेठि किनारे ते आई तॾहिं उन शहर जे राणीअ जा माण्हू चौधारी फिरी वियसि ऐं चयाऊंसि त राणीअ जो हुकुम आहे त जेको बि माण्हू हिन शहर में अचे पर वारो मूं वटि वठी अचोसि, त पहिरियां ई मूंसां चौपड़ रांदि करे पोइ जे हू मूंखां खटी वियो त आउं उन सां शादी कंदसि ऐं जे हारायई त उनजो समूरो माल मिल्कियत मुंहिंजे हवाले थींदो। तंहिं करे सौदागर पहिरियां हली राणीअ सां रांदि कर। उहो ॿुधी उहा पहिरीं त ॾाढी हैरान थी, पर पोइ थोरो वीचार करे उन्हनि खे चयाईं त हाज़ुर आउं जे राणीअ सां रांदि कंदसि, पर अॼु ॾाढी थकियलु आहियां, तंहिं करे अॼु मूंखे माफ़ी मिले, बाक़ी सुभाणे अवल ख़ैरु ज़रूरु हलंदसि। ख़ैरु राणीअ जा माण्हू उहो जवाबु ॿुधी हलिया विया, पर हिन वीचारीअ खे अची होरा खोरा थी त आख़िर असुलु ॻाल्हि छा आहे ऐं कहिड़ो सबबु आहे जो राणीअ उहे शर्त रखिया आहिनि। तंहिं करे हिन छा कयो जो मथां मुंहुं न हणी वञी राणीअ जे हिकु ख़ासि बानीअ खे हथु कयाईं ऐं उनखे ॾाढा इनाम इकराम ॾेई उहो राज़ मालूम कयाईं। बानीअ ॿुधायसि त दरअसल राणी रांदि में का एतिरी चालाक कान्हे, पर जॾहिं उहा पंहिंजी रांदि वींदे ॾिसंदी आहे तॾहिं यकदमि पंहिंजे सथर तां कपिड़ो हटाए छॾींदी आहे, जंहिं करे रांदि कंदड़ जो सॼो ख़्यालु उन तरफ़ हलियो वेंदो आहे। उन जे विच में राणी पंहिंजूं बिगड़ियल सारियूं सिधियूं करे छॾींदी आहे। अहिड़ीअ तरह राणी रांदि खटी वेंदी आहे। सौदागर ज़ादे जी ज़ाल उहो राज़ दिलि में रखियो
ॿिए ॾींहुं जॾहिं राणीअ जा माण्हू आया तॾहिं हीअ मर्दाणो लिबास करे ॾाढो सुहिणो जवान बणिजी अची राणीअ वटि हाज़िर थी। राणीअ जो अहिड़े सुहिणे जवान खे ॾिठो सा मथसि अकनि शकनि थी पई ऐं दिलि ई न पई चयुसि त को अहिड़े मलूक मर्द सां ठगी करे, पर जीअं त हूअ बि पंहिंजे कौल खां मजबूर हुई तंहिं करे वेही रांदि करणु लॻी। सौदागरज़ादे जी ज़ाल उन ई रांदि में थोरो होशियारु हुई, तंहिं करे हिन सारियुनि मां अखी न कढी जो राणीअ खे सारियुनि बदिलाइण जो मौक़ो मिले। उन जे करे थोरीअ देरि में हूअ राणीअ खां रांदि खटी वई। उन ते राणी ॾाढी पशेमान थी ऐं पंहिंजे कयल कौल मुताबिक़ यकदमि हिन जे अॻियां उथी हथ ॿधी बीही रही ऐं चवणु लॻी, ऐं सौदागर, हाणे ही सॼी बादशाही बि तुंहिंजी ऐं आउं बि तुंहिंजी आहियां, जीअं खपे तीअं कर। सौदागरज़ादे जी ज़ाल चयुसि त उहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पहिरियां ई मूंखे इहो ॿुधाए त जेके ॿिया सौदागर ऐं शहज़ादा तो फुरे फ़क़ीर कया आहिनि से किथे आहिनि। तॾहिं राणीअ चयुसि त उहे सभु हिन शहर में आहिनि ऐं महिनत मज़दूरी करे पिया पेट गुज़र कनि। उहो ॿुधी उहा राणीअ सां ॿिए ॾींहुं मिलण जो अंजाम करे हली वई। सौदागरज़ादीअ खे पक थी त संदसि मुड़ुसु बि हिन राणीअ वटि फुरिजी फ़क़ीर थियो हूंदो ऐं हिन ई शहर में किथे हूंदो। तंहिं करे उहा मुड़ुस खे ॻोल्हण लाइ शहर जी घिटी घिटी करे घुमणु लॻी। आख़िर पुछाईंदे हिकिड़े ठाठार की दुकान वटां अची लांघा उथी। अंदरि दुकान में खणी जो निहारे त संदसि मुड़ुसु सौदागरज़ादो मेरनि ऐं फाटल कपिड़नि में बीठो लोह कुटे। मुड़ुस जी उहा हालत ॾिसी हिनखे ॾाढो ॾुखु थियो, पर माठ मीठ में हिनखे ठाठारे खां ख़रीद करे पाण सां गॾु महलात में वठी आई। खेसि यकदमि अतुर अंबर सां तड़ कराए नवां वेस वॻा पाराए अॻे जहिड़ो अछो उजरो बनायाई। सौदागरज़ादो जॾहिं तयारु थी अची वेठो तॾहिं खांसि ख़बरूं चारूं पुछणु लॻी, जंहिं हिनखे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। उहा ॻाल्हि ॿुधी हिन पंहिंजे मुड़ुस खे, जंहिं अञा खेसि कोन सुञातो हो, चयो त तूं को बि फ़िकिर न कर, आउं तुंहिंजी शादी हिते जे राणीअ सां थो करायां। पोइ राणीअ खे घुराए हुकुम कयाई त तूं हिन सौदागरज़ादे सां शादी कर। राणी को बि इनकार न करे सघी ऐं ॿिए ॾींहुं सौदागरज़ादे ऐं राणीअ जी शादी थी। शादीअ थियण खां कुझु ॾींहं पोइ सौदागरज़ादे जी ज़ाल सौदागरज़ादे खे पंहिंजो अॻूणो सभु माल मता वापसि ॾियारियो ऐं पंहिंजे तरफ़ां बि घणो माल ख़ज़ानो ॾेई राणीअ समेत खेसि ग़ौराब में चाढ़े पंहिंजे वतन ॾांहुं रवानो कयो ऐं पाण राज हलाइण जे बहाने सां उते ई रही पई। पोइ जॾहिं हिनखे पक थी त सौदागरज़ादो वञी पंहिंजे वतन पहुतो हूंदो तॾहिं हीअ बि बादशाहीअ जूं वाॻूं वज़ीरनि जे हवाले करे वतन ॾांहुं रवानी थी। होॾां जॾहिं सौदागरज़ादो अची माउ ऐं पीउ वटि पहुतो तॾहिं पीउ खे ॾाढी आकड़ मां चयाईं, बाबा तो बि मूंखे ज़ाल परणाई हुई, पर मुंहिंजी हीअ ज़ाल बि ॾिस, राणी आहे राणी। ईअं चई पोइ हिन ॿियूं बि केतिरियूं ई ॿटाकूं सटाकूं हणी पंहिंजी वाखाण पाण कई। सौदागर पुट जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं माल मिल्कत ॾिसी हिन जे कारनामनि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं वॾी धाम धूम सां हिकु वॾी महफ़िल कयाई। उन महफ़िल में शहर जा वॾा वॾा माण्हू आया जे सौदागरज़ादे जूं ॻाल्हियूं ॿुधी संदसि वाखाण करणु लॻा। कुझु ॾींहंनि खां पोइ सौदागरज़ादे जी पहिरीं ज़ाल बि अची उन शहर में पहुती ऐं केतिरियूं ई सुखड़ियूं पाखड़ियूं खणी आणे सहुरे खे ॾिनई। सौदागर जो पंहिंजी अनो खे ॾिठो सो वेतर ख़ुशि थियो ऐं चयाईं त मां तुंहिंजो मुड़ुसु बि अची वियो आहे, पर ॿी ज़ाल पणिजी आयो आहे। उन ते हिन चयुसि त जेकॾहिं हू ॿी ज़ाल पणिजी आयो आहे त चङो थियो, पर अवी महिरबानी करे हुनखे मूं ॾांहुं मोकिलियो, छो त आख़िर आउं बि संदसि ज़ाल आहियां। सौदागर वञी पुट खे चयो। हुन बिना इनकार करे छॾियो ऐं चयाईं त छा बि थी पवे, पर आउं ॾाइण वटि कोन्हे हलंदुसि। उहो ॿुधी हिन वीचारे नुंहुं खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। उते सौदागरज़ादे जे ज़ाल खां खिल निकिरी वई। चयाईं त जेकॾहिं ईअं नथो अचे तव्हां मर्दाणो वेस ढके थी विया ऐं तव्हीं वञी चओसि त तुंहिंजो फलाणो की फलाणो दोस्त मिलणु आयो आहे। सौदागरज़ादे खे जॾहिं उहो न्यापो पहुतो तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन ई महिल ई हिन वटि आयो। पोइ ज़ाल खे दोस्त सम्झी हिन सां वेही कचहरी करणु लॻो। ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं पिए निकितियूं। सौदागरज़ादो उन जे विच में अलाए जे कहिड़ा कूड़ बदूड़ ऐं ॿटाकूं सटाकूं हणी
वञी पारे पियो। एतिरे क़दुरु जो ईअं बि चयाईं त केतिरनि ई बादशाहनि मुंहिंजी साराह ॿुधी मूंखे संग ॾियण लाइ मिनथूं कयूं, पर मूं कंहिंखे बि मुंहुं कोन ॾिनो। आख़िर पंहिंजे मुंहुं वञी हिकिड़े वॾे बादशाह जी धीउ सां शादी करे आयो आहियां। उते ज़ाल खां बि रहियो न थियो, सो सौदागरज़ादे खे सची ॻाल्हि करे ॿुधायईं ऐं उहे कपिड़ा जेके ठाठार के दुकान ते पहिरियल हुअसि से बि कढी ॾेखारियईंसि। उहा हक़ीक़त ॿुधी पंहिंजा कपिड़ा ॾिसी सौदागरज़ादे शर्म खां कंधु खणी हेठि कयो। सौदागरज़ादे जे पीउ जॾहिं हीउ किसो ॿुधो तॾहिं अजब में पइजी वियो ऐं पुट खे चयाईं त पुट, हीअ अथई मुंहिंजी अॻूणी न, जंहिं तोखे हेतिरनि मुसीबतुनि मां बचायो ऐं ख़ैर सलामतीअ सां हिते पहुचायो, न त मुर्गो सिर वञई आहे। उते सौदागरज़ादो वेतर शर्मसार थियो ऐं ज़ाल खां उथी माफ़ी वठणु लॻो। के ॾींहं त हिननि जा ईअं ख़ुशीअ सां गुज़री विया। पोइ हिकिड़े ॾींहुं सौदागरज़ादे जी ज़ाल मुड़ुस ऐं सहुरे खे साण करे वण जे थुड़ में पियल खज़ानो खणी आई ऐं पोइ हयाती जा बाक़ी ॾींहं ॾाढनि मज़नि में गुज़ारण लॻा।